मुआशरे में इंसान जेको ग़रीब सां सलूक करे थो, ग़रीब सां सलूक त ॿारनि खां बि ख़राब थो करे। अॻे अरब जे ज़माने में ग़ुलाम ऐं ॿारनि वारो सलूक कंदा हुआ। अॼोके ज़माने में उहे जेके आहिनि ज़ुल्म कंदे कंदे केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे मातातनि सां ज़ुल्म कनि था। भली घणी बाना ऐं बानियूं न आहिनि, पर अवां ॾिसो त पंहिंजे हक़ जे मुताबिक़ उहे वकील बणिया बीठा हूंदा। ऐं जेकॾहिं को उनजे माताहत को कमु कंदो हूंदो, उन वटि को बोरची हूंदो, को ड्राइवर हूंदो, को उन वटि मुलाज़िम हूंदो, का थांव मलण वारी जेकॾहिं उन वटि का माई हूंदी या कमु करण वारो, या तव्हां ॾिसो त होटलनि ते कमु करण वारा सेठ पाण जेको आहे किरोड़ जी गाॾी में घुमंदो त उनखे शर्म न ईंदो। पर ग़रीब खे जेकॾहिं 10,000 खां मथे मुतालबो कंदो त न मुंहिंजी पघार वधाए, चवंदो ॿुधी नथो मारे, वञिणो थी त वञो, रहणो थी त रहो। इन खां वधीक ज़ुल्म न थींदा, कहिड़ो थींदा। ऐं हिन में तव्हां ॾिसो त मुल्की सतह ते मज़दूर जी घटि में घटि पघार जेको आहे 25,000 जेका आहे पास थियल आहे। पर कहिड़ा जेके अशराफ ख़ानदान आहिनि जेके पंहिंजे मातातनि खे 25,000 पघार था ॾियनि। ज़ुल्म का आहे कोन्हे। पोइ हिन ज़ुल्म जे हूंदे मुआशरे जे अंदरि कहिड़ो इनकलाब ईंदो? पोइ कहिड़ो असां उमेद रखंदासीं बाबा हुकुमरान जो बदिलजनि, हुकुमरान सिधा थींदा? जहिड़ा अवाम, जहिड़ा असां चोर तहिड़ा हुकुमरान बि चोर, जहिड़ा असां ज़ालिम तहिड़ा हुकुमरान बि ज़ालिम। असां पाण ज़ुल्म कयूं वेठा हुजूं ऐं हुकुमरान में चवंदा साईं फिलहाड़ जेके आहिनि वॾा जेके आहिनि चोर आहिनि, डाकू आहिनि। हो जेको आहे न्याज़ी हुननि खे चवंदो आहे चोर, हो हिनखे चवंदो आहे चोर। हिक ॿिए खे चोर चोर कंदा अवाम जे मथां। अवाम जो रोईंदो त साईं महांगाई लॻी पई आहे। जॾहिं मुआशरे जे अंदरि अवां ॾिसो त हर माण्हू पंहिंजे ताक़त जे मुताबिक़ ज़ुल्म थो करे। जेकॾहिं असां जेकॾहिं उन पोस्ट ते न पहुता आहियूं जंहिं पोस्ट ते इलाइक़े जो एस एच ओ पहुतल हूंदो आहे, चवंदासीं त यार हिनखे पोस्ट ॾिनी अलाह साईं, पघार बि भली न जो ज़ुल्म थो करे। पर जेकॾहिं अवां ॾिसो त इन सतह ते अलाह साईं रहम करे सुभाणे असां वञूं न, थी सघे थो उन खां वधीक निभाग साबित थियूं। त अहिड़े नमूने सां अलाह तबारक व तआला मिसाल ॾिनो, फरमाई तव्हांजा जेके माताहत आहिनि, माताहत जो तव्हां सां बराबरी जी कोशिशि कनि, खाइनि बि तव्हांजो वरी तव्हांखे अखियूं ॾेखारिनि, तव्हां बर्दाश्त कंदो? अलाह फरमाए त ज़रब लकुम मसलन मिन अनफुसिकुम हल लकुम मिम्मा मलकत अयमानुकुम मिन शुरका फीमा रज़क़नाकुम। फरमाई त जेकॾहिं तव्हांजा जेके बाना, तव्हांजा माताहत जेकॾहिं तव्हां सां बराबरि शरीक थियण जी कोशिशि कंदा, फअंतुम फी सवाउन तख़ाफूनहुम कख़ीफ़तिकुम अनफुसकुम। जेकॾहिं उहे अवां जे बराबरि थियण जी कोशिशि कनि, तव्हांखे ख़ौफ़ थींदो या कोन थींदो? चवंदा सुभाणे मथां हिनखे माल थी वञे, मुंहिंजे बराबरि थी वञे। अलाह तबारक व तआला इंसान खे फरमायो त हीअ जॾहिं काइनात मां पैदा कयुमि, आसमान मां बीहारियुमि, ज़मीन मां विछायुमि, हे वण टिण मां पैदा कयुमि, तव्हांजे लाइ हवा जो बंदोबस्तु मां कयुमि, पाणी खे मां हलायुमि, इहे नदियूं दरियाव तालाब साईं मुंहिंजे खे चवां, इहे पहाड़, इन ज़मीन जे अंदरि ख़ज़ाना मां पूरियमि, तव्हांखे औलाद मां ॾिनमि, तव्हांखे अबो अम्मा मां ॾिनमि, तव्हांखे घर मां ॾिनमि, तव्हांखे इहे सभु नेमतूं अलाह पाक जूं ॾिनल आहिनि। रोज़ानो जेकॾहिं तव्हां हिकिड़ो गिरह वात में खाओ था त इन मानीअ में जेको अटो पए थो, अटो निकिरे थो, कणिक मां, कणिक खे पैदा करण वारो अलाह, कणिक जे पोयां पाणी पए थो, पाणी खे पैदा करण वारो अलाह, ऐं इन पाणी पए थो ज़मीन में, ज़मीन मां इन साए सले खे पैदा करण वारो अलाह। हता की जेकॾहिं इंसान खे अलाह तबारक व तआला खाइण जी सलाहियत ॾिनी आहे, ॿ रस्ता ॾिनई, हिकिड़ो अंदरि दाख़िल करण जो, ॿियो निकिरण जो। जेकॾहिं ॿिन्ही मां हिकिड़ो रस्तो बंदि थी वञे, इंसान जीअण बि जंजाल थी वञे। कोई अहिड़ो आहे मुतबर जेको चवे त न न मूंखे परवाह न आहे, मुंहिंजो हिकिड़ो रस्तो बंदि थी वञे, परवाह न आहे? आहे कोई अहिड़ो? काइनात में कोई बि न आहे, सभिनि जो ख़ालिक़ अलाह। जॾहिं ख़ालिक़ अलाह आहे त अलाह फरमाए थो त पोइ कज़ालिक नुफ़स्सिलुल आयात लिक़ौमी याक़िलून, इहे असां आयतूं निशानियूं इहे तव्हांजे लाइ इन जे करे बयानु कयूंसीं ताकी तव्हां अकुल धारियो, तव्हां सम्झ धारियो। अॼु ॾिसो त बलोचिस्तान में सैलाब हले थो न, उन में हुकुमराननि जो ज़ुल्म शामिल आहे, पर पहिरियां जेको आहे अवाम जो बि ज़ुल्म उनजे अंदरि शामिल आहे। अवाम जे मथां जेसीं ताईं कुदरत जो मोचड़ो मथो नथो अचे न, तेसीं ताईं ख़ैर सां नमाज़ पढ़ण लाइ बि तयारु कोन्हे। हाणे अवां ॾिसो त असां वटि ख़ैर सां हिते जेको आहे मस्जिद जे अंदरि 8 ॾींहं बिजली बि कोन्हे, पाणी जो बि बंदोबस्तु कोन्हे। असांजे घरनि में इहो हशर हुजे त चुप करे विहूं? चुप करे वेहंदासीं घरनि में? पाणी बि न हुजे, बिजली बि न हुजे, घरों जेके आहिनि ॿार या माई मोचाणी करे कढनि ॿार, ऐं वॾो त घर जो बंदोबस्तु करे निकिरे थो। ऐं जेकॾहिं अलाह जे घर में इहो मसइलो हूंदो त ॿिए जे मथां ॾाढर कयूं था, संभालण वारा ईअं छो नथा बंदोबस्तु काॾो आणनि, पंहिंजो खज़ानो घरों खणी आणनि जा हिते। बाबा जेको मसइलो हूंदो, जेका हालत हूंदी, जेकॾहिं घर में माण्हू बंदोबस्तु करे त माण्हू हिते बि उन हिसाब सां बंदोबस्तु कंदो। अलाह तबारक व तआला असांखे जज़्बो न आहे ॾिनो, असांखे तौफ़ीक़ न आहे ॾिनी।